औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरेजो। अॼु 19 अगस्त 2025 जो ॾींहुं आहे। पंहिंजे प्रोग्राम क़ुरान छा थो चए में हाज़िर आहियूं। अॼु असांजो मौज़ू आहे लफ़्ज़ हदीस जो इस्तेमालु क़ुरान पाक में। लफ़्ज़ हदीस जो मादो आहे हे दाल से। लफ़्ज़ अल हदीस जी माना आहे कंहिं शइ जो वजूद में अचणु जेका पहिरियां न हुजे, ऐं लफ़्ज़ हदीस जी इस्तिलाही माना आहे ॻाल्हि या ख़बर। अल्लाह ताला क़ुरान पाक जे लाइ लफ़्ज़ हदीस क़ुरान में इस्तेमालु कयो आहे। सूरह नंबर 7 आराफ़ आयत नंबर 185। छा उहे आसमाननि ऐं ज़मीननि जी बादशाहत खे नथा ॾिसनि, ऐं जेका बि शइ अल्लाह ख़ल्क़ी आहे, ऐं किथे संदन अजल जो वक़्तु न अची वाक़ई क़रीब थियो हुजे, पोइ भला हिन हदीसिम याने क़ुरान खां पोइ उहे कहिड़ी शइ ते ईमान आणींदा। सूरत नंबर 45 जासिया आयत नंबर 6। इहे अल्लाह जूं आयतूं आहिनि जेकी असीं तोखे बरहक़ ॿुधायूं था। भला अल्लाह ऐं संदसि आयतुनि खां पोइ ॿी कहिड़ी हदीस याने हदीसिम ॻाल्हि आहे जंहिं ते इहे ईमान आणींदा। सूरत नंबर 77 मुरसलात आयत नंबर 50। भला हिन क़ुरान खां पोइ ॿीं कहिड़ी हदीसिम याने ॻाल्हि ते ईमान आणींदा। क़ुरान पाक जे इन्हनि 3 सूरतुनि में अल्लाह ताला क़ुरान पाक जे लाइ लफ़्ज़ हदीस इस्तेमालु कयो आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे महिमाननि जी हदीस। सूरत नंबर 51 ज़ारियात आयत नंबर 24। ए पैगंबर, छा इब्राहिम अलैहिस्सलाम जे मोअज़िज़ महिमाननि जी हदीसुम याने ख़बर तोखे न पती आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी हदीस। सूरह नंबर 20 तहा आयत नंबर 9। ऐं ए पैगंबर, छा तोखे मूसा जे हदीस याने हदीस न पती आहे। सूरत नंबर 79 नाज़ियात आयत नंबर 15। ए पैगंबर, छा तो वटि मूसा जे किसे जी हदीस याने हदीस न पती आहे। क़यामत जी हदीस। सूरत नंबर 88 गाशिया आयत नंबर 1। ए नबी, छा तोखे उन शाय जी वञण वारीअ जी हदीस याने हदीस ख़बर आहे। लश्करनि वारनि जी हदीस। सूरह नंबर 85 तारिक आयत नंबर 17। छा ए पैगंबर तोखे लश्करनि जी हदीस न मिली आहे। अल्लाह ताला नबी साईं सां मुख़ातिब थी चवे थो त जेसिताईं माण्हू ॿियनि ॻाल्हियुनि में याने हदीसुनि में न मुतवजो थियनि। सूरत नंबर 6 अनाम आयत नंबर 68। ए पैगंबर, जॾहिं तूं ॾिसीं त उहे असांजे आयतुनि ते अजायो बहस करे रहिया आहिनि त उन्हनि खां मुंहुं मोड़ जेसिताईं हू कंहिं ॿी हदीस याने हदीसिन ॻाल्हि ते बहस कनि। साॻे तरह हाणे आम इंसाननि खे बि चयो वियो आहे त जॾहिं अलाह जे आयात ते मस्करी करे रहिया हुजनि माण्हू या उन जो इनकार करे रहिया हुजनि त तव्हां अहिड़नि माण्हुनि सां न वियो, ऐं जॾहिं ॾिसो त वरी हू ज़माने जे ॻाल्हियुनि में हदीसुनि में अची विया आहिनि त पोइ तव्हां भले हुन सां कचहरी कयो। सूरत नंबर 4 निसा आयत नंबर 140। बेशक तव्हां लाइ हू किताब क़ुरान में हुक्म नाज़िल करे चुको आहे
त जॾहिं बि तव्हां ॿुधो त अल्लाह जी आयतुनि जो इनकार पियो कयो वञे या मस्करी कई पई वञे त उन्हनि माण्हुनि सां न वेहो जेसि ताईं हू ॿीअ कंहिं हदीसिन यानी ॻाल्हि में मशगूल थियनि। वधीक लफ़्ज़ हदीस जो इस्तेमालु क़ुरान पाक में हिन तरह थियल आहे। लफ़्ज़ अल हदीस सूरत नंबर 18 काफ़ आयत नंबर 6, सूरत नंबर 31 लुकमान आयत नंबर 6, सूरत नंबर 39 ज़ुमर आयत नंबर 23, सूरत नंबर 53 नजम आयत नंबर 59, सूरत नंबर 56 वाक़िया आयत नंबर 81, सूरत नंबर 68 कलम आयत नंबर 44। लफ्ज़ बेहदीसिन सूरत नंबर 52 तूर आयत नंबर 34। लफ्ज़ लेहदीसिन सूरत नंबर 33 अहज़ाब आयत नंबर 53। लफ्ज़ हदीसन सूरत नंबर 4 निसा आयत नंबर 42, 78, 87। लफ्ज़ अल अहादीस सूरत नंबर 12 यूसुफ आयत नंबर 6, 21, 101। लफ्ज़ अहादीस सूरत नंबर 34 सबा आयत नंबर 19। लफ्ज़ अतहद्दसूनहुम सूरत नंबर 2 बकरा आयत नंबर 76। लफ्ज़ उहदिस सूरत नंबर 18 कफ आयत नंबर 70। लफ्ज़ युहदिस सूरत नंबर 20 तहा आयत नंबर 113। सूरत नंबर 65 तलाक आयत नंबर 1, सूरत नंबर 21 अंबिया आयत नंबर 2। लफ्ज़ मुहदसिन सूरत नंबर 26 शूरा आयत नंबर 5। लफ्ज़ फहदिस सूरत नंबर 93 ज़ुहा आयत नंबर 11। लफ्ज़ तुहदिस सूरत नंबर 99 ज़िलज़ाल आयत नंबर 4। अहिड़ी तरह सां क़ुरान पाक जूं चंद हदीसूं तव्हांजे साम्हूं पेश कयूं वयूं जंहिंमें हदीस लफ़्ज़ जो इस्तेमालु थियल आहे। असूलन हर ॻाल्हि खे अरबीअ में हदीस चइबो आहे। उन करे ई क़ुरान पाक में बि क़ुरान लाइ, इब्राहिम अलैहिस्सलाम जे महिमाननि लाइ, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे लाइ, क़यामत जे लाइ, लश्करनि जे लाइ ऐं आम माण्हुनि जे लाइ बि हदीस जो लफ़्ज़ क़ुरान पाक इस्तेमालु कयो आहे। पर असां इस्लामी तालीमात जे लिहाज़ सां ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी अक़ीदत में लफ़्ज़ हदीस सिर्फ़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। ही हुयो असांजो अॼु जो लफ़्ज़ हदीस। जज़ाकल्लाह।